अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। तांघे में ताणे बध पंहिंजो तुर हो, उन्हें में आणे कोन ॾींदे को ॿियो। भलारे बिरदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी हुई आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 15 मार्च 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। सजन जहिड़ो इहो सच आहे त जॾहिं बि सिंध कर मोड़े उथी आहे तॾहिं सिंध जे माण्हुनि मंज़िल जी मूमल ज़रूरु माणी आहे। सिंध जे हुक्मराननि जॾहिं सिंध जो सौदो करे दरिया मां किनारनि जी मंज़ूरी ॾिनी हुई तॾहिं सिंध वासियुनि एतिराज़ वारिया ऐं पीपल्स पार्टी जा अहम अॻवान इहो चवंदा रहिया त सिंधूअ दरिया मां को बि कैनाल न पियो निकिरे। पर जॾहिं हुननि ॾिठो त सॼी सिंध सुजाॻ थी चुकी आहे ऐं असां ते लानतनि जा वसकारा थी रहिया आहिनि, तॾहिं उन्हनि असेंबलियुनि में करारदाद आण बि शुरू कयूं ऐं ॻाल्हाइण बि शुरू कयो। सदर आसिफ अली ज़रदारी बि मजबूर थी चयो त आऊं सदर जी हैसियत में कैनालनि वारे मनसूबे जी हिमायत नथो करे सघां। तॾहिं सिंध वासियुनि इहो वाज़े पैगाम ॾिनो, जॾहिं तव्हीं हिमायत नथा करे सघो त पोइ तव्हां मंज़ूरी छा लाइ ॾिनी हुई? जेकॾहिं तव्हां मंज़ूरी ॾिनी आहे त उन्हनि मनसूबनि खे रद्द बि तव्हीं कयो ऐं जेसीं ताईं तव्हीं हुकुमनामो जारी न कंदो तेसि ताईं असीं अव्हां ते कंहिं बि सूरत में एतबार करण लाइ तयारु न आहियूं। काल्ह जॾहिं दरियाउनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वियो, उहो ॾींहुं जेको दरियाउनि जे तहफ़ुज़ जो आलमी ॾींहुं हुजे थो, उन ॾींहुं सॼी सिंध जागी साबित करे ॾेखारियो त असीं सिंधूअ दरिया वारे मामले ते मुतहद आहियूं। हैदराबाद जे पटन में असांखे ताज जोयो एहतजाज कंदे नज़र आयो त सिंधी अदबी संघ जो मरकज़ी सेक्रेटरी नूर चाकराणी बि टंडे आदम में एहतजाज थे कयो। काल्ह अयाज़ लतीफ़ पलेजो असांखे मटियारे जे गसन में नज़र आयो त हैदराबाद में डॉक्टर कादर मक्सी बि एहतजाज कंदे नज़र आयो। मीरपुर बठोरे जी सरज़मीन ते असां ॾिठोसीं त उन्हनि एहतजाजनि में नवाज़ खान ज़ौर बि शरीक हो, जेके सिंधू दरिया जे किनारनि ख़िलाफ़ थी रहिया हुआ। सागड़ जी सरज़मीन खां वेंदे सखर ऐं सईदाबाद ताईं को बि अहिड़ो शहर न हो जिते एहतजाजी मुज़ाहिरो न थियो हुजे। कराची में फ़नकार, सियासी समाजी अॻवान ऐं अदाकार बि एहतजाज कंदे नज़र आया। कराची में जिते असांखे नाम्यारो रागी मां ॾोही हां जहिड़ो अमर गीत ॻाईंदड़ बेदल मसरूर एहतजाज कंदे नज़र आयो, उते असां ॾिठोसीं त एहतजाजी मुज़ाहिरनि में नाम्यारो अदाकार कैसर निज़ामाणी बि मौजूदु हो। ज़ुल्फ़कार हाले पोटे खां वेंदे मुल्क मनान चाडियो ताईं समूरा सियासी समाजी अॻवान सरापा एहतजाज बणियल हुआ ऐं उन्हनि चयो थे त असांखे को बि कैनाल न खपे। सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर ऐं सिंधू दरिया बचायो तहरीक जे कन्वीनर सैयद ज़ैन शाह बि दरियाहनि जे आलमी ॾींहं ते सिंधू दरिया मां वहंदड़ चिश्मा जहल में लिक कैनाल वटि बीही सिंधी क़ौम खे आगाही बि ॾिनी ऐं सिंधी क़ौम ऐं सिंधू दरिया सां पंहिंजो वचन बि कयो। अॼु 14 मार्च आहे, एक्शन फॉर रिवर्स। सॼी दुनिया में इहो वधंदड़ पंहिंजूं दरिया बचाइण जूं तहरीकूं आहिनि, जेके साउथ अमेरिका खां वठी सॼे सभिनी कॉन्टिनेंट्स में शुरू आहिनि। ऐं अॼु सिंध में
उन ॾींहं खे मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि आबादगार तंज़ीमुनि सभिनी गॾिजी मल्हायो ऐं उन ते एहतिजाज प्रोटेस्ट कयो त सिंध ते ही स्ट्रेटेजिक नवां कैनाल्स न ठहनि ऐं उन बैन अल-अक़वामी जिदोजहद सां ॻंढियो त हिन रियासत जा जूं हुकूमतूं ऐं इदारा असांखे बचाइण जे बजाए सिंधूअ खे सुकाइण जे लाइ पिया कनि। इंडस सुकी वेंदी जेकॾहिं अहिड़े क़िस्म जूं स्कीमूं आयूं। उन करे उन खे बचाइण लाइ सभु दोस्त निकितल आहिनि। सिंध जो हर नौजवान, हर बाशऊर, हर गैरतमंद निकितल आहे। साॻी उन्हनि खे धोखो ॾियण लाइ वरी वक़्त जा सिंध जा हुकुमरान निकितल आहिनि माण्हुनि खे गुमराह करण लाइ, जेको कॾहिं फज़ूल क़िस्म जूं रेज़ोल्यूशन्स ॿियूं ऐं बयान ॾींदा था वठनि। अॼु इन ॾींहं खे मूं मौज़ून सम्झो त इन खे बचाइण जा पेरा खणो ऐं पेरा खणण अॼु हिते पंजाब मां आयासीं ऐं पंजाब में बि किथे जितां चश्मा झेलम लिंक कैनाल निकिरे थो ऐं चश्मा झेलम लिंक कैनाल सिंधूअ मां चश्मा बैराज वटां निकिरे पियो। इन लाइ आया आहियूं त उहे पेरा खणी चोरीअ जा सॼी सिंध खे ॾेखारियूं ऐं अॼु असांजे अचण जो मक़सदु इहो आहे त सिंधू नदीअ ते जेके ॾुखिया ॾींहं आहिनि, सिंधू नदी बचाइण लाइ अॼु निकितो आहियां पंहिंजनि साथियुनि सां गॾु। इनशाला अलाह साईं असांजी मदद कंदो, मालिक मदद कंदो, सिंध जो अवाम उथी बीहंदो ऐं सिंधू नदीअ खे ईंदड़ नसलनि खे बि वांदो ॾेई वेंदासीं जीअं असांखे पोइ नसलनि असांखे वांदड़ नदी ॾिनी। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। काल्ह दरियाउनि जे आलमी ॾिहाड़े खे सिंध में सिंधू दरिया सां मुहबत जो ॾिहाड़ो करे मल्हायो वियो ऐं सॼी सिंधू दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ सरापा एहतिजाज नज़र आई। अॼु असीं सोच वीचार में अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं सिंधूअ दरिया खे बचाइण लाइ हलंदड़ हलचल बाबति वीचार ऐं काल एहतिजाजी मुज़ाहिरनि दौरान मुख़्तलिफ़ अॻवान जा कयल ख़िताब। पाण सभिनी ते इहो फ़र्ज़ु आहे त पाण दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि हुजूं सिंध लाइ, सिंधू दरिया लाइ ऐं सिंध जे माण्हुनि लाइ आवाज़ उथारींदा रहूं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पाणी वारे मामले ते सिंध जे माण्हुनि सां गॾु बीठल आहे। नामियारे लेखक नसीर मेमन लिखियो, पंहिंजी समूरी सरकारी सघ जे बावजूदि आवाम जे एके ऐं गॾियल आवाज़ खे न गोॾे भरे झुकण ते मजबूर कयो। मूंखे सदाईं सिंध वासियुनि जे इज्तिमाही शऊर ऐं सिंध काज़ लाइ हिक थी बीहण जी सघ जी ॾियाटी जियां लॻंदी आहे। मूंखे मंज़िल जे ॾूर हुजणु कॾहिं बि नाहे मुझायो। मूंखे मंज़िल ॾांहुं खजंदड़ विखनि ऐं उथंदड़ आवाज़नि सदाईं उत्साह ॾिनो आहे। विखूं खजंदियूं रहनि ऐं आवाज़ गुंजंदा रहनि, पंध न थकाईंदो। काल्ह जॾहिं टंडे आदम में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वियो त उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सिंधी अदबी संघ जे सेक्रेटरी नूर चाकराणी पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कुझु हिन रीत कयो। नथा सम्झूं उहो असांजो पालणहार आहे, असांजी तहज़ीबी अलामत आहे, असांजी ज़िंदगी जो ताक़तवर सभ खां ताक़तवर वसीलो आहे ऐं उन में समूरियूं सिंधूं जेके आहिनि उहे मैदान अमल आहिनि ऐं आम माण्हू जेको आहे उहो सियासी एफिलेशन खां सियासी ॻंढापे खां मथे थी उनखे अहसासु थियो आहे त हिन सां ई असांजी ज़िंदगी जुड़ियल आहे। हू उन ते बग़ैर कंप्रोमाइज़ करण जे मैदान में आयो आहे ऐं आउं सम्झां थो इहा ख़ुशी जी साइन आहे। पीपल्स पार्टी जो जेको किरदारु आहे उहो उनखे अफ़सोस आहे उहो तमामु हिकिड़ो सिंध जे मुफ़ादनि जे ख़िलाफ़ु, सिंध जे गियापे जे ख़िलाफ़ु ऐं सिंध जे वजूद जे ख़िलाफ़ु आहे। हाणे हू कहिड़ियूं बि जस्टिफिकेशन थी ॾियनि, इहा हक़ीक़त आहे त उन ते साइन जेका आहे उहा प्रेसिडेंट साहिब जी आहे ऐं हाणे जेकॾहिं उहे अचनि था, कल्ह जेको रेज़ोल्यूशन आहे उनखे उन्हनि जी का सिमजोसी नथो सम्झां। सम्झां थो त सिंध में जेको लावो फाटो आहे उनखे झके करण जी हिकिड़ी पॉलिटिकल स्ट्रेटजी आहे ऐं उन तहत असां बहरहाल उन ते कोई ध्यानु नथा ॾियूं। जेकॾहिं हाणे हुननि खे सिंध जे मामलनि जो अहसासु आहे त हीउ जेको आम माण्हू आहे इन जे पोयां लॻनि
हाणे असांखे को लीडर नथो खपे, हाणे लीडर जेको आहे ही आम माण्हू आहे। सॼी सिंध मंझि असांजो तय थियल हो त असांजी हर नंढी वॾी सरगर्मी जेका आहे उन में असां हिन खिलाफ़ करारदाद पास कंदासीं, पर हाणे असां रोडनि ते आया आहियूं। असांजे अॼु सॼी सिंध में 232 शाखूं आहिनि ऐं सॼी सिंध में मुज़ाहिरा आहिनि। उन खां पोइ 23 तारीख़ ते वरी जेको आहे असांजे सॼे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स में मुज़ाहिरा आहिनि। उन खां पोइ ईद खां पोइ जेको बि आचर ईंदो उन ते डिविजनल हेडक्वार्टर्स में आहिनि। उन खां पोइ हैदराबाद में मुख्य रैली आहे ऐं उन खां बाद में असां जेको आहे उहो सॼी सिंध में प्रेस क्लब्स जे अॻियां अलामती बुख हड़ताल जेकॾहिं ॾिसिजे त कारपोरेट फार्मिंग ऐं केनाल कढण जे मनसूबे जे ख़िलाफ़ कामयाबी हासिल करण ताईं जदोजहद जारी रखण खां सवाइ ॿियो को बि चारो कोन्हे, पर असांखे गॾोगॾु पाणी, साफ़ पाणी जे ॿियनि इज़ाफ़ी ऑप्शननि ते बि ग़ौर करणो पवंदो। LBOD ऐं RBOD जे सॼे नेटवर्क खे फंक्शनल, फाल ऐं लाभाइतो बणाए उन पाणी खे रिसाइकल करे इस्तेमालु करे सघिजे थो या न। ज़मीन, ज़राइत, पाणी ऐं आपाशी जे माहिरनि खे इन इम्कान ते वीचार करणु घुरिजे। उन खां सवाइ हैदराबाद, कराची ऐं ॿियनि शहरनि जे रहवासियुनि जे तरफ़ां जेको गंदो पाणी समुंड ऐं दरिया में निकाल कयो वञे थो, उन पाणी खे ट्रीटमेंट करण खां पोइ समुंड में निकाल करण जे बदिरां जिते जिते मुमकिन थी सघे उते गार्डनिंग जे लाइ बि इस्तेमालु करे सघिजे थो। हैदराबाद ऐं कोटड़ी समेत सिंध जे सभिनी शहरनि खे साफ़ सुथरो पाणी मुहैया करण जे लाइ घुर्बल उपाउ पिणु वरिता वञनि त जीअं शहरियुनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाए सघिजे। हलंदड़ जदोजहद खे कामयाबी सां हमकिनार करण जे लाइ तमामु ज़रूरी आहे त जदोजहद कंदड़ सभिनी क़ुवतनि जी क़यादत ते मुश्तमिल गॾियल हाई कमांड जोड़े इज्तमाही रहनुमाई में प्रोग्राम बि तरतीब ॾिना वञनि त हिकमत अमली पिणु जोड़ी वञे त उन सां गॾोगॾु कराची ऐं हैदराबाद जे शहरनि सां राब्तो तेज़ करे उन्हनि खे पंहिंजो ऐं पंहिंजी जदोजहद जो हिसो बणाइणु घुरिजे। काल्ह जॾहिं सॼी सिंध में एहतिजाज थी रहिया हुआ तॾहिं नामियारे अदाकार सोराब सुमरे जागंदड़ अखियुनि जहिड़ी ॻाल्हि कई हुई त असां सॼी ज़िंदगी ड्रामा कया आहिनि, पर हाणे हुक्मरान असां सां ड्रामा करे रहिया आहिनि। काल्ह जॾहिं सियासी समाजी अॻवान सरगर्म हुआ ऐं एहतिजाजी तहरीक में भरपूर नमूने सां शरीक हुआ तॾहिं फ़नकारनि बि फ़न जा मुज़ाहिरा थे कया ऐं एहतिजाजी धरणनि में गीत ॻाए सिंध सां मुहबत जो वचन थे वरजायो। घोटकीअ में हयल एहतिजाजी धरणे में रागिन राग वसीले सिंधूअ दरिया लाइ आवाज़ उथारियो ऐं चयो दुनिया ॾिसंदी हाणे जंग कबो, सिंध पंजाब जो हाणे जंग कबो। दुनिया ॾिसंदी हाणे जंग कबो, सिंध पंजाब जो हाणे जंग कबो। ओ सिंध पंजाब जो हाणे जंग कबो। छेड़ो बस छेड़ो सिंध जा दुश्मन बस छेड़ो छेड़ो बस छेड़ो सिंध जा दुश्मन बस छेड़ो। वो बाहर क्या दरिया हर क्या तो सांगियरन जा साहब क्या दरिया हर क्या तो बाहर क्या तो सांगियरन जा साहब क्या तो सांगियरन जा साहब क्या। छेड़ो बस छेड़ो सिंध जा दुश्मन बस छेड़ो छेड़ो बस छेड़ो सिंध जा दुश्मन बस छेड़ो। के नालू ठहण ना दींदासे सिर वञे त भल जा दींदासे। के नालू ठहण ना दींदासे सिर वञे त भल जा दींदासे। सिर वञे त भल जा दींदासे। छेड़ो
आमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लघारी। काल्ह सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। दरियाउनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते सिंधी अदबी संगत शाख हैदराबाद पारां ताज जोए, सलीम चना, मौलाबख्श मोहबती, नसीर मिर्ज़ा, सैयद ज़वार नकवी, गुल कूंधर, वाहिद कांदड़े, लतीफ़ मलाह, अनवर सागर कांदड़े, प्रोफेसर कादर बख्श मंगसी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे में प्रोफेसर इमदाद चांडियो, एडवोकेट मोहब आज़ाद, उर्स ओठो, नाज़ सनाई, नज़ीर नाज़, साजिद सिंधी, नसीम जलबाणी, रज़िया शहवक, नीलोफर भुट्टो, मोहम्मद हनीफ़ सेराई, रहमत सुमरो ऐं ॿिया बि शरीक थिया। जॾहिं त उन मौक़े ते अॻुवाण चयो त सिंधु दरिया सिंधी क़ौम जी शहर ऐं जियापे जो वसीलो आहे। उन तां सिंध तोड़े हिंद ते नालो पियो। पंजाब जा हुक्मरान अंग्रेज़ दौर खां वठी अॼु ताईं सिंधु दरिया ते गैर क़ानूनी धाड़ो हणंदे कैनाल ऐं डैम ठाहींदा रहिया आहिनि। सिंधी क़ौम मुतहिद थी जदोजहद करे कालाबाग डैम रिथा रद्द कराई ऐं हाणे वरी नवाज़ लीग ऐं पीपी सरकार गॾिजी सिंधु मां चोलिस्तान ऐं ॿिया 6 कैनाल कढी कारपोरेट फार्मिंग हेठि लखें एकड़ सिंध जूं ज़मीनूं सगारियुनि कुवतनि खे ॾेई सिंधियुनि खां जीअण जो हक़ ऐं सहारो खसे रही आहे। जंहिं ख़िलाफ़ सिंध जो ॿार बचो, शागिर्द, फ़नकार, उस्ताद, औरतूं, समाजी, सियासी ऐं क़ौमप्रस्त पार्टियूं, वकील, दुकानदार ऐं ॿिया माण्हू रोडनि ते अची लांग मार्च ऐं मुज़ाहिरा करे एहतिजाजी धरणा हणी रहिया आहिनि। ज़रदारी जी क़ौमी असेंबली वारी तक़रीर ऐं सिंधी असेंबली जो कैनालनि ख़िलाफ़ ठहराव सिंधी क़ौम जे एहतिजाज ऐं दबाव जो नतीजो आहे ऐं इहो सभु कुझु उन वक़्त ताईं बेअसर आहे जेसिताईं वफ़ाक़ी हुकूमत क़ौमी असेंबली मां ठहराव पास नथी करे ऐं सिंधु मां कैनाल न कढण जो नोटिफिकेशन जारी नथी करे। अॻुवाननि सिंधी क़ौम सां गॾिजी अवामी दबाव ऐं जदोजहद जारी रखण जो अज़म पिणु वरजायो। सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतिजाज बणियल रही। मुख़्तलिफ़ शहरनि में न रुॻो एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया पर एहतिजाजी मार्च बि कया विया। पाणी जे ज़ख़ीरनि ते गुल वरखा करे इहो वचन वरजायो वियो त सारी सबजमार सिंधु लाइ जाखोड़ जारी रखबी। जेसी ताईं सिसी में साह आहे तेसी ताईं असीं को बि कैनाल ठहण न ॾींदासीं। कराची खां कश्मीर ताईं को बि अहिड़ो शहर न हो जिते एहतिजाजी मुज़ाहिरो न थियो हुजे। कराची, हैदराबाद, बदीन, टंडे बागे, मातली, तलहार, गोलाड़ची, ठट्टे, केटी बंदर, घोड़ाबारी, मीरपुर साकरे, जाम शोरे, कोटड़ी, थाणे बुला खान, माजिंद, सेवण, टंडे मोहम्मद खान, बुलड़ी शाह करीम, टंडे गुलाम हैदर, टंडे मोहम्मद खान, दादू, मेहड़, जोही, खैरपुर नाथन शाह, हैदराबाद, मटियारी, हाला, न्यू सईदाबाद, टंडे अलहियार, चंबड़, सिजावल, मीरपुर बठोरे, लाड़काणे, बाकराणी, रते देरे ऐं डोकरी समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा थिया। नसीराबाद, वारिह, कंबर, शदादकोट, कुबे सईद ख़ान, मीरो ख़ान ऐं सिजावल जुणेजी जा रहवासी बि सरापा एहतिजाज बणियल रहिया। जैकमाबाद, ठुल्ल, गढ़ी खैरे ऐं ॿियनि शहरनि में बि सियासी समाजी अॻुवाननि एहतिजाज रिकॉर्ड करायो। पने आकियल ऐं सखर समेत सालेह पट ताईं रहवासी सरापा एहतिजाज बणियल रहिया। लखी गुलाम शाह, शिकारपुर, खैरपुर ऐं ॿियनि शहरनि में बि एहतिजाज रिकॉर्ड करायो वियो। सागढ़, शदादपुर, जाम नवाज़ अली, खिपरे ऐं टंडे आदम में बि एहतिजाजी मुज़ाहिरा ॾिसण वटां हुआ। मीरपुर ख़ासि, कोट ग़ुलाम मोहम्मद, डिगड़ी, मीरपुर ख़ासि, झुॾे ऐं सिंधड़ी में बि रहवासियुनि एहतिजाज कयो। मिठी, उमरकोट ऐं इस्लामकोट ताईं थर जे अक्सर शहरनि में बि एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। सॼी सिंध सरापा एहतिजाज बणियल रही। समूरनि शहरनि जा रहवासी अॼु सिंध सां बीठल इन करे बि आहिनि जो वक़्त जे हुक्मरान सिंधियुनि सां गदारी करे सिंध सां गदारी कई आहे ऐं उन्हनि
पाणी विकिणणु घुरियो आहे। सिंध जे आम कारकुन खां वेंदे सियासी समाजी अॻवान ताईं हर माण्हू सिंध जे इशू ते मुज़ाहिरीन सां गॾु बीठल आहे। काल्ह जॾहिं मीरपुर बाठोरे में एहतजाज कयो पियो वियो त उते जीअं सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन ऐं नामियारे लेखक नवाज़ खान ज़ौर ख़िताब कंदे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कुझु हिन रीत कयो। दुश्मन हयात दुश्मन आबी तोड़े जंगली जीव जूं दुश्मन कुवतूं दरियाहनि ते डेम थियूं ठाहिनि, दरियाहनि मां कैनाल थियूं कढनि, दरियाहनि जे पाणी जो बेजा इस्तेमाल करे दरियाहनि जा फितरी वहकरा मुतासर थियूं कनि। नतीजे में दरियाहनि जे ज़िंदगियुनि खे ख़तरा ऐं उन्हनि जे लाइ तबाही जा सामान मुहैया थियण जा सबब पैदा थिया आहिनि। सुधरियल दुनिया चए थी, दर्द दिल रखंदड़ दुनिया चए थी त नदियूं हिकिड़ो वजूद आहिनि, दरिया हिकिड़ो वजूद आहिनि, जी कंहिं हिकिड़े माण्हू जी हयाती नथी खसे सघे, कंहिं ज़िंदह जीव जी हयाती नथी खसे सघे, ईअं दरियाहनि खां बि हयाती नथी खसे सघे, ईअं दरियाहनि खे बि वहंदे रहण जो हक़ आहे। तंहिंजे करे दुनिया दरियाहनि जो आलमी ॾींहुं थी मल्हाए ऐं रुगो दुनिया जे अंदरि ॿियनि दरियाहनि जे लाइ ख़तरनि जा सामान मुहैया न आहिनि थिया, पर बदकिस्मती सां दुनिया जी फाशी रियासत ठहण सां सिंधु दरिया जे लाइ ख़तरो पैदा थियो आहे। ही बदबख्त पंजाबी हुक्मरान ऐं बदबख्त पीपल्स पार्टी गॾिजी मिली भगत करे सिंधु दरिया जी तबाही जो सामान मुहैया था कनि। जुलाई 8 जुलाई 2024 ते सदारती हाउस में इजलास तो थिए, जंहिंमें ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव कंपनी जा हाजिर सर्विस फौजी अहदेदार, वजीर आज़म, वजीर दाख़िला आसिफ अली ज़रदारी सभु गॾु वेहनि था ऐं कैनालनि जी मंज़ूरी ॾिनी थी वञे। शर्म अचणु खपे ज़रदारी खे, जेको सिंधु दरिया ते कैनालनि कढण वारे ऑर्डिनेंस ते सयूं थो करे। ऐं वरी शर्मनाक ॻाल्हि इहा आहे, बागू शिकार बि कंदो आहे, खाईंदो बि पियो आहे, ॻोढ़ा बि पियो ॻाड़ींदो आहे, गॾियल असेंबली खे ख़िताब करणु थो अचे त चए थो वफ़ाक़ी हुकूमत नज़रसानी करे। वफ़ाक़ी हुकूमत में केरु वेठो आहे? गॾियल हुकूमत आहे, कोलिशन हुकूमत आहे, सेनेट जर्मनी कंहिं वटि आहे? पीपल्स पार्टी वटि। क़ौमी असेंबली जी जर्मनी कंहिं वटि आहे? पीपल्स पार्टी वटि। सदारत कंहिं वटि आहे? पीपल्स पार्टी वटि। सदर आसिफ ज़रदारी नवाज़ लीग जे वोटनि ते सदर थियो आहे ऐं शहबाज शरीफ नवाज़ आसिफ ज़रदारी ऐं ॿियनि ताजिन जे वोटनि ते वज़ीर आज़म थियो आहे। हिकिड़ो सदर थो थिए, ॿियो वज़ीर आज़म थो थिए। इजलासनि में हुकूमतनि में गॾु वेठा आहियो ऐं जॾहिं सिंधियुनि जो आवाज़ थो थिए, सिंधी को मार थी निकिरे, तॾहिं बि मुतालबा था करियो त नज़रसानी करो हुकूमत। सिंधियो, अव्हांजी आवाज़ में इहा कुवत आहे, अव्हांजे वोट में इहा कुवत आहे जो गद्दार हुक्मरान थी था वञनि, पर उन्हनि जे ख़िलाफ़ अव्हांजी आवाज़ में इहा कुवत आहे त गद्दारनि में हिमत नथी थिए जो चवनि त कैनालनि जी मंज़ूरी असां ॾिनी आहे, उन्हनि खे चवणो थो पइजी वञे त कैनाल न ठाहियो, उन्हनि खे कराइता ॻाल्हि पइजी थी वञे त कैनाल न ठाहियो। इहो तव्हांजी आवाज़ जी जुरत, हिमत ऐं असर आहे। कंहिं दोस्त सवेरे चयो त हे माण्हू कॉम्प्रस्ट इलेक्शन नथा खटनि, अदा इलेक्शन खटे इक़्तिदार में अची बेज़मीरी करे सिंध जूं ज़मीनूं ऐं सिंधु दरिया विकिणण खां 1000 भला बहितर आहे, 1000 भेरा बहितर आहे तव्हां बाज़मीर हुजो ऐं इलेक्शनूं हाराए वञो। इक़्तिदार वॾी शइ न आहे, वतन वॾी शइ आहे। ऐं जेके माण्हू वतन जे पासे में आहिनि, उहे माण्हू हिन क़ौम जा मंदा आहिनि, हिन क़ौम जा मारा आहिनि, उहे दरिया जा दुश्मन आहिनि। तंहिंजे करे पिंडी साहब जहिड़ो आहे, इस्लामाबाद साहब जहिड़ो आहे, नवाज़ लीग साहब जहिड़ो आहे, आसिफ ज़रदारी साहब जहिड़ो आहे, पीपी साहब जहिड़ो आहे, जेकॾहिं कैनालनि जी हामी आहे।
यकीनन हामी आहियूं इहे सभु। असांजो वतन कंहिं पार्टी खां, कंहिं रईस खां, कंहिं नवाब खां, कंहिं सरदार खां, कंहिं पीर खां, कंहिं मीर खां बलातर खां मथां हूंदो। तंहिंजे करे इहा गदारी बंदि थियणु घुरिजे। हिक ई वक़्त भिटाई चयो, हिक ई वक़्त ॿ शयूं न हलंदियूं, हिकु मैदान में ॿ तलवारूं न पवंदियूं। तव्हां गदारी बि करियो ऐं वरी वाॻू वारा ॻोढ़ा बि ॻाड़ियो, पीपलो ईअं हाणे सिंध न हलंदी। तव्हांजी सफ़ाई थी वेंदी, सियासी सफ़ाइयो थी वेंदो। तव्हांजो गदारनि जा ॾींहं ॻणिजी चुका आहिनि। एजेंसियुनि जे मदद सां इलेक्शनूं खटे अचो, ॿी ॻाल्हि आहे सिंध जो माण्हू असां हाणे महबत नथो करे। काज़ी मुनीर अहमद लिखियो, सॼी दुनिया में दरियाउनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो, जंहिंजो मक़सदु पाणी जे वसीलनि जे तहफ़ुज़, दरियाउनि जी माहौलियाती अहमियत ऐं पाणी जी मुनसिफ़ाणी विर्छ ते ध्यानु ॾियणु आहे। हिन मौक़े ते सिंध जो शऊर हिन ॻाल्हि ते एतिजाज करे थो त सिंधु दरिया सां थींदड़ नाइंसाफ़ियूं बंदि कयूं वञनि, छो त सिंध जी अवाम जो पाणी वारो हक़ खसिजी रहियो आहे। इन सूरतहाल जे करे सिंध में ज़राइत, माहौलियात ऐं मईशत ते ख़तरनाक असर पइजी रहिया आहिनि। सिंधु दरिया दर हक़ीक़त सिंध जी ज़िंदगी जो ज़रियो पिणु आहे। सिंधु दरिया सदियूं अॻु सिंध जी सरज़मीन खे ज़िंदगी बख़्शी आहे। हीउ दरिया न रुॻो ज़राइत लाइ अहम आहे, पर सिंध जे माहौलियात, जीवत ऐं समाजी ज़िंदगी जो बि हिकु बुनियादी हिसो आहे। सिंध जे सभिनी वॾनि शहरनि, ॻोठनि ऐं वसनियनि जी ज़िंदगी सिधो संओं सिंधु दरिया सां जुड़ियल आहे। सिंधु दरिया जे पाणी ते सिंध जी मईशत जो दारो मदार आहे, छो त हिते जी अक्सर आबादी ज़राइत ते गुज़र सफ़र करे थी। गुज़िरियल केतिरनि ई ॾहाकनि खां सिंधु दरिया जे वहिकरनि खे मथां रुकावटूं विझी घटायो वियो आहे, जंहिंजो नतीजो इहो निकितो आहे त सिंध में पाणी जी खोट वधी रही आहे। पाणी जी विर्छ में नाइंसाफ़ी सबबि सिंध जूं ज़रख़ेज़ ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि। पाणी जी खोट सबबि मच्छी मारण जहिड़ो क़दीम धंधो तबाह थी चुको आहे ऐं पाणी जी दस्तियाबी में घटिताई सबबि आम माण्हुनि जी ज़िंदगी ॾुखियाई जो शिकार आहे। डैम मनसूबनि जा बि ख़तरनाक असर पिया आहिनि। कालाबाग डैम जहिड़ा मनसूबा सिंध जे माण्हुनि लाइ हमेशह तकरारी रहिया आहिनि। सिंध जो शऊर बार बार हिन ॻाल्हि ते ज़ोर भरींदो रहियो आहे त अहिड़ा डैम कैनाल कढण सां सिंधु दरिया जे कुदरती वहिकरे खे नुक़सानु पहुचंदो, जंहिं सबबि सिंध जे ज़रई निज़ाम खे वॾो नुक़सानु थींदो। अहिड़ा मनसूबा सिंध जे माहौलियाती निज़ाम लाइ हानिकार साबित थींदा, छो त हीउ दरिया केतिरनि ई आबी जीव जे नसलनि लाइ हयाती जो ज़रियो आहे। डेल्टा ऐं समंड जे चाढ़ जो मसइलो। सिंधु दरिया जे मिठे पाणी जे वहिकरे में घटिताई सबबि उन जी डेल्टा ख़तरे में आहे। जॾहिं दरिया समंड ॾांहुं पंहिंजो कुदरती वहिकरो नथो रखे त उन जे नतीजे में समंड सिंध जी ज़मीन खे गड़काइण लॻे थो। ठटे, बदीन ऐं ॿियनि सामुंडी ज़िलनि में हज़ारे एकड़ ज़मीन समंड हेठि अची वई आहे, जंहिंजे करे हज़ारे माण्हू मुतासिर थी चुका आहिनि। सिंध जे पाणी जो हल छा आहे? पंजाब पारां पाणी जे नाजाइज़ इस्तेमाल खे रोकणु, पाणी जी विर्छ 1991 जे पाणी मुआइदे जे मुताबिक़ थियणु घुरिजे। सभिनी सूबनि लाइ बराबरी जो निज़ाम, पाणी जी विर्छ अहिड़ी तरह थियणु घुरिजे जो कंहिं बि सूबे सां नाइंसाफ़ी न थिए। डेल्टा जी बहाली लाइ क़दम खंया वञनि। सिंधु जे कुदरती वहिकरे खे बहाल करण लाइ बि क़दम खंया वञनि त जीअं समंड जे चाड़ खे रोके सघिजे। माहौलियाती आगाही ॾिनी वञे। ख़ासि करे पाणी जे बचाव बाबति आम माण्हुनि खे आगाही ॾियणु ज़रूरी आहे त जीअं सिंधु दरिया खे महफ़ूज़ रखण लाइ गॾियल कोशिशूं थी सघिजनि। सिंध जे माण्हुनि जो पाणी वारो हक़ खसजणु फ़क़्ति ज़राए जो नुक़सानु न आहे, पर उहा सिंध जी इक़्तिसादी, समाजी ऐं माहौलियाती तबाही आहे। आलमी दरियाउनि जे ॾींहं ते सिंध जो शऊर एहतिजाज करे थो। सिंधु दरिया सां थींदड़ नाइंसाफ़ियूं ख़तमु कयूं वञनि, पाणी जी विर्छ खे मुनसिफ़ाणो बणायो वञे, सिंध जे मुस्तक़बिल खे महफ़ूज़ रखण लाइ अमली क़दम खंया वञनि। क़ौमी अवामी तहरीक पारां जॾहिं मटियारी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वियो त उनखे
क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे ख़िताब कयो हो। अयाज़ लतीफ़ पलीजे जे ख़िताब मां चूंड हिस्सो अवां जे समातन जी नज़र करियूं था। माण्हूअ खे गोगो ॾेई मारण जी कोशिश कंदो, माण्हू त छा ॿिली बि रांबूठा हणंदी, छेलो बि रांबाट कंदो। ही त इंसान आहिनि, 7 करोड़ इंसान, 7 करोड़ माण्हू, हर पार्टी जो माण्हू, हर सिविल सोसाइटी ऑर्गेनाइजेशन जो माण्हू, सिंध जे हर ॻोठ ऐं शहर जो माण्हू। तव्हांखे सम्झ में कान पई अचे ज़रदारी साहब, तुंहिंजे चौधारी जेके मुशीर वेठा आहिनि, जेके वज़ीर वेठा आहिनि, वज़ीर अला साहब तुंहिंजे चौधारी, बिलावल साहब जेके तव्हांजे हाउस में सलाह ॾींदड़ वेठा आहिनि, उहे तव्हांखे मूंखे ख़बर आहे छा चवंदा हूंदा। तव्हांखे चवंदा हूंदा हे ॿ 3 ॾींहं जी ॻाल्हि आहे, सिंधियुनि जी यूरिया बंदि कई से मजरी राबाड़ करे माठती साॻे अघ ते यूरिया वरितऊं, बारदानो कोन्हो सीट मजरी रेडियूं कयूं, वरी कमु शुरू। एमडीकेट जा पेपर आउट कयासीं, कुझु ॾींहं रेडियूं पुकू करे वरी माठ थी विया। पब्लिक सर्विस कमीशन में नौकरियूं विकियूंसीं, वरी कुझु ॾींहंनि खां पोइ माठ थी विया। पहिरियां टाउन ठाहिण था, हिन जे ॻोठनि खे लठियूं हयूंसीं, कुझु ॾींहंनि खां पोइ वरी राज़ी थी विया। हिन जूं निमिरताऊं, नौशीनूं, नाला रिंदूं मारियूंसीं, फातिमा परवो ऐं प्रिया कुमारियूं अगवा कयूंसीं, कुझु ॾींहंनि खां पोइ वरी सती मटन जुलूस कढंदा आहिनि। नाज़िम जो खियो, दोसो पील, फहमीदा सियाल, माड़ी जलबाणी, नवाब वली मोहम्मद, 4-5 ॾींहंनि खां पोइ वरी ॻाल्हि छुटी। बाबा इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे, ज़रदारी साहब जा मशीर तोखे सही सलाह पिया ॾियनि, इहा ॻाल्हि सही आहे। उहो हिन करे सही आहे जो इन्हनि मामलनि ते माण्हू सियासत ऐं इंसानियत ऐं क़ौम ऐं वतन जे करे जुड़ंदो। उहा ॻाल्हि विसरी थी वञे, क़ौम ऐं वतन माण्हुनि खे विसरी वेंदा आहिनि। क़ौम, वतन, सियासत, अवाम, 1000 सालनि खां पोइ जो नस्ल ईंदड़ दौर, इहा ॻाल्हि माण्हुनि खे विसरी वेंदी आहे। माण्हू चवंदा असांजो छा वञे, असांखे इनकम सपोर्ट प्रोग्राम जो कार्ड मिले पियो, घर वेठे पगार खणूं पिया, बायोमेट्रिक वारो हफ़्ते में महीने में हिकिड़ो दफ़ो ईंदो आहे, ऐं थोरी पगार ॾेई वेंदो आहे, बिजली जो कुंडो लॻो पियो आहे, मिड़ी गुज़र हले पियो। उहे शयूं ईअं बराबरि हुयूं। ही बचनि जो गुज़रान आहे। पाणी रोज़ जो ढुक आहे, पाणी रोज़ जी अटे जी लप आहे, पाणी रोज़ चांवरनि जी लप आहे, पाणी रोज़ बाथरूम में जेको करो भरे वञिणो आहे उहो बि पाणी आहे, जेको लाश खे गुस्ल ॾियणो आहे उहो बि पाणी आहे, जेको 1/2 एकड़ जो 1/2 जड़ेब जो 4थो पोखणो आहे उहो पाणी आहे, जेका घर में कुकुड़ पाली थो देसी भेटे जे लाइ उन कुकुड़ खे बि लप पाणी जी बुक पियारणो आहे, जेको माल ऐं ढोर ऐं छेला ऐं गाबा ऐं रिठूं मथां उज़े जी ईद पई अचे, उन्हनि खे जेको वॾो करणो आहे, छेलनि खे, गाबनि खे, तुंबनि खे, उहो बि पाणी आहे। तव्हांजे मथे में जेके लीखूं ऐं जूं पयूं आहिनि, उन्हनि खे कढण लाइ मथां पाणी आहे, जेको सॼो ॾींहुं वात में गुटको पिया ईअं खाओ, उन चांहि पीअण खां अॻु में उन सां जेका गुरड़ी कंदा आहियो गुटको थुकण लाइ, उहा गुरड़ी लाइ पाणी खपंदो। पान चॿाड़ियो पिया, उन खां पोइ मानी खाइण लाइ पाणी जो ढुक खपंदो। जेको स्कूल आहे बचा पढ़ण लाइ, उन में त कूलर खपे। ही जेको शाम जो इफ्तारी कंदो, होटलुनि ते वेठा आहियो, मौलवी साहिबान वेठा आहिनि, ॿिया रोज़ेदार वेठा आहिनि, उहो रोज़े खोलण लाइ पाणी खपे। रूह आङूठ में ठाहींदव छा, पाणी में विझंदव, लस्सी आङूठ में ठहंदी, पाणीअ में ठहंदी, खीर किथां ईंदो, ठहियल मां खीर सुकी वेंदो, जे पाणी न हूंदा ढोरनि खे खणण जो खीर सुकी वेंदो। इन मामले ते सिंधी कवि समझौता सौदो करे ॾींदा, समझौता इन मामले ते सिंधी कुझु ॾींहंनि खां पोइ ॻाल्हि विसारे ॾींदा। अब सिंधियो पाणीअ जी ॻाल्हि विसारे छॾींदो छा? ही जेके माण्हू आहिनि सां उहो थिया विया अॻियां। असीं सियासी पार्टियूं जलसा जुलूस कंदा आहियूं, पोइ माण्हुनि पंहिंजे कारकुननि खे मोटिवेट कंदा आहियूं, कारकुन ईंदा आहिनि, पहिरीं 15 ॾींहं तहरीक वञी हर ढोर ते ऐलान कराइबा आहिनि, बाबा अचो फलाणे ॾींहुं जलसो आहे, फलाणो वॾो कमु आहे, सियासी इशूज़, क़ौम जा इशूज़। ही माण्हू त पढ़ निकिता आहिनि,
अॼु सॼे सिंध जा माण्हू पाण निकिता आहिनि उहे हिते जा अॼु लाड़काणा शिकारपुर कंदकोट जेकबाबादू थरपारकर रोमरकोट ठट्टा पतीनू नौशहरा जोयो कंबर शदाब कोट अॼु सॼी सिंध वॼे पई ज़रदारी साहब सिंध जे वॼण खे सिंध जे कदमनि जे धमक खे सिंध जे नारनि जी गजगोड़ खे सिंध जे उभरनि थियल इछनि खे ऐं सिंध जे घूरे निहारींदड़ अखियुनि खे महसूस कर पाणी खातर सिंधू खातर सिंधियुनि जे अखियुनि में जेको शोर आहे उहो शोर ॾिस आउं हींअर तव्हांखे अॻ में ॻाल्हायां पियो जो हींअर लाहौर जे शागिर्दनि मूंखे चयो आहे लाहौर में कॉन्फ्रेंस पिया कयूं सुभाणे गॾिजाणी कंदासीं लाहौर जे यूनिवर्सिटियुनि जी लाहौर वेंदुसि ॾिसो था केॾीमहिल कंदकोट केॾीमहिल जेकबाबाद केॾीमहिल शिकारपुर केॾीमहिल कंबर उते माण्हू हज़ारनि जी तइदाद में निकिरनि था ॿियूं पार्टियूं बि हिमत थियूं कनि ही जेके सभु पार्टियूं आहिनि ही सभु झंडा आहिनि इहे आयाज़ नथी पलीन जा झंडा आहिनि हर पार्टी असांजी पार्टी आहे जेका पुराणी राजनीति आहे जेको क़ौम परस्त जेको वफ़ाक़ परस्त जेका मज़हबी जमात जेका इल्मी अदबी उस्तादनि जी तंज़ीम आऊं मूं 5 ॾींहं अॻु में चयो अपील कई हुयमि सिंध जे उस्तादनि खे सिंध जे अदीबनि खे ॿाहिरि निकिरो आऊं हिन स्टेज तां शुक्रगुज़ार आहियां ऐं सलाम थो कयां सिंध जे हर उन उस्ताद खे जंहिं पंहिंजे स्कूल ऐं कॉलेज मां ॿारनि जा जुलूस कढाया ॿारनि सां बि पारंदारा आया ॿारनि जा काफ़िला वठी सिंध जे गिदनि में निकिता उहे नंढनि स्कूलनि जा शागिर्द हुजनि उहे यूनिवर्सिटियुनि जा शागिर्द हुजनि उहे वकील हुजनि उहे अदीब हुजनि उहे वापारी उहे सभु मैदान ते निकिता आहिनि अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी सिंधूअ दरियालय थींदड़ जदोजहद में हर उहो माण्हू शरीक आहे जेको धरती जो दर्द रखे थो काल जॾहिं होली जो ॾिहाड़ो हो त पाण ॾिठोसीं हिंदू बिरादरी सां वास्तो रखंदड़ केतिरा ई बाशऊर माण्हू एहतिजाजी मुज़ाहिरनि में शरीक बि हुआ त उन्हनि उते मुज़ाहिरीन खे रंग हणी यकजहती जो इज़हार बि कयो पिए ऐं इहो बि यकीन पिए ॾियारियो त धरती माउ ख़ातिर असीं ॾियारियूं ऐं होलियूं त छॾे सघूं था पर सिंधू जी सौदेबाज़ी कॾहिं बि बर्दाश्त नथा करे सघूं छो त सिंधू में साह आहे जेकॾहिं सिंधू न रहियो त धरती भिड़भाग बणिजी वेंदी वणनि टिणनि खां वेंदे माण्हू ताईं न ॼाण छा छा मरी वेंदो पाण नथा ॼाणूं इन जे करे हर माण्हू हिन जदोजहद में शरीक आहे ऐं हर माण्हू चाहे थो त सिंधू ते धाड़ो कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो हारियुनि नारियुनि खां वेंदे वकीलनि उस्तादनि ऐं अदीबनि ताईं हर उहो माण्हू लख लहे थो जेको अॼु धरती जे पासे बीठल आहे हुकुमरान केतिरियूं बि वज़ाहतूं ॾियनि पर उन जूं वज़ाहतूं तेसीं ताईं कारगर न आहिनि जेसीं ताईं हूअ अमली तौर को क़दम खणंदे सिंधू दरिया ते अॾजंदड़ कैनालनि वारे मनसूबे खे रद्द करण जो को नोटिफिकेशन जारी नथा कनि काल सॼी सिंध सरापा एहतिजाज बणियल रही कराची खां वेंदे कश्मीर ऐं कंदकोट ताईं हर फ़र्द सरापा एहतिजाज बणियल रहियो त उते मीरपुर माथेले में पिण एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो जंहिंमें जीए सिंध तहरीक जो चेयरमैन सूर्या सिंधी बि शरीक हो त ताज़ो जबरी गुमशुदगी जो निशानो बणिजंदड़ सुहेल कलवड़ पिण शरीक हुयो उते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे सूर्या सिंधी जेका गुफ़्तगू कई उहा असीं अवां जे समातनि जी नज़र करियूं था दुनिया जे अंदर यो आलमी ऐं इस्लामी कानून त जिते बि जेको दरियाव आहे उहो छोड़ कंदो आहे उन जी मर्ज़ी खां उन
जी इजाज़त खां बग़ैर को बि डेम ऐं केनाल नथो ठाहे सघे। यार मुल्क क्रॉस करे दरियाए नील जॾहिं मिस्र में छोड़ करे त मिस्र जी इजाज़त खां बग़ैर को बि केनाल ऐं डेम उन ते ठाहे नथो सघे। ही पंजाब जंहिं अंग्रेज़नि जेको मुआहिदो कयो सिंतास मुआहिदो 1945 में उन जी भञकड़ी कई, वरी 91 में हिन कूड़ो हथरादू ड्रामो ठाहे पाणी जो ठाह कयो। हाणे उनखे बि फिरदोस करे ऐं ज़रदारी जेको नाओ मले मीर जाफर जो ॿियो रूप आहे, असीं सिंध जा हिलाली पुट उन ते लानत कयूं था, उन जे सेक्टर रसूल ते लानत कयूं था। असीं चऊं था त ही सिंध ज़रदारी तुंहिंजे पीउ जी नाहे, ही सिंध जीअं सैयद जे पैरोकारनि जी आहे जेके कुहाड़ी वारा झंडा खणी तुंहिंजा रोड रस्ता बंदि कई वेठा। हिते असांजा क़ौमी कारकुन जेकॾहिं सियासत कनि था त उन्हनि खे खभे गुम कयो वञे थो। अरे ओ नादानो, जंहिं वक़्तु बि सैयद जा पैरोकार मछरजी पिया त तव्हांजो भॼण असीं सन में बि तव्हांखे भॼायो आहे, असां सिंध यूनिवर्सिटी में तव्हांखे भॼायो आहे, असां कराची में तव्हांखे भॼायो आहे, तव्हां थींदा कहिड़ी बाग जी ॿोली आहियो। असीं वतन जा हिलाली पुट आहियूं, तव्हांजे पैसनि खां तव्हांजे टार्चर सेलर खां गिजण वारा न आहियूं। मां चवां थो घोटकी जे इंतिज़ामिया खे चवां थो त वही सिंधी फकीर रमज़ान कलवर, सुहेल कलवर समेत जेके बि असांजा कारकुन असीं उन जा वारस आहियूं, उन जे वार खे तव्हांजो निजो हराम करे छॾींदासीं। इन्ही ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सनींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंधी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए जन। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन